इते मांखे ॿुधाई त सिंध हुकूमत पारां लग्ज़री गाड़ियूं ख़रीद करण वारो फ़ैसिलो सिंध हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो आहे। जमायत इस्लामी MPA मोहम्मद फारूक ऐं ॿियनि फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कराई। सिंध हुकूमत ब्यूरोक्रेसी लाइ 138 वॾियूं गाॾियूं ख़रीद करे रही आहे। वकील उस्मान फारूक जो चवणु हुयो उन्हनि गाॾियुनि जी ख़रीदारी ते लॻभॻि 2 अरब रुपया ख़र्च ईंदो। दरख़्वास्त में इहो ॼाणायो वियो आहे उहे गाॾियूं अवाम जे अदा कयल टैक्स मां ख़रीद कई वेंदियूं। स्टेट बैंक जी रिपोर्ट मूजिबि मुल्क में महांगाई जी शरह 28% खां वधीक आहे, जॾहिं त सूबे में अवाम खे सिहत ऐं तालीम जूं बुनियादी सहूलियतूं मुयसर नाहिनि। अवाम जी टैक्स जो पैसो अवाम जी भलाई लाइ इस्तेमालु कयो वञे। वकील जो इहो चवणु हुयो ब्यूरोक्रेसी लाइ डबल कैबिन गाॾियूं ख़रीद करण में अवाम खे को बि फ़ाइदो नाहे। 3 सितंबर जी गाॾियुनि जी ख़रीदारी बाबति नोटिफिकेशन खे गैर क़ानूनी ऐं कलदम करार ॾिनो वञे। अदालती फ़ैसिले ताईं नोटिफिकेशन ते अमल दरामद मुअत्तल कयो वञे। दरख़्वास्त में इहो चयो वियो आहे।